बेटा जो घोट लतीफ रहमतुल्लाह ताला अलैहि फरमाइंदो त भली जायूं माउरो सदियूं सालिहन महशर जे मैदान में तन्ही ला जमलन ताकि दिल वेचारन त ओ जागाई अजाया क्या चो सुभान अल्लाह। येरा मुख्तसर खिताब जिला वरी दावत दीदस हजरत अल्लामा मौलाना वकार अली हुसैनी के ताची सरकार जे शान में महबूब जे मिलाद मुतल्लिक तवा असा जे आडो कुछ बयान कर फरमाए। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, हक चार यार चैन यारन सा प्यार आए सुभान अल्लाह। सब आशिक रसूल ऐं चैन यारन जा भी आशिक आयो। नारे हाज़री, नारे पीर मुर्शिद हुसैन सरकार जी आमद ताजदार खत्म नबूवत जिंदाबाद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रदीतु बिल्लाहि रब्बा व बिल इस्लाम दीना व बि मुहम्मदिन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम नबिय्यन व रसूला। अम्मा बअदु फअऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वद्दुहा आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सद्दक़ व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। वो कमाले हुस्ने हुजूर है, वो कमाले हुस्ने हुजूर है कि गुमाने नक्शे जहाँ नहीं, यही फूल खार से दूर है, यही शम्मा है कि धुआं नहीं। दोस्तान मोहतरम, अल्लाह ताला जा करोड़ा एहसानो करम जह रब करीम तव्हां असांखे लातादाद नेमतुन सां नवाज़ियो। उन लातादाद नेमतुन मझां अल्लाह ताला ही ख़ास मेहरबानी करम फरमायो जो उन रब करीम तव्हां असांखे पंहिंजे प्यारे महबूब मदनी ताजदार सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी उम्मत मझां पैदा फरमायो। मुझा मुसलमान भाइरो आऊं जंहिं उनवान ते जंहिं मौजू ते गुफ्तगू करण चाहियां तो ही अहिड़ो मौजू आहे 1400 साल खां वठी मुसन्निफ़ीन किताब लिखिया, मुकर्रिरीन तकरीरूं कयूं, मुदर्रिसीन तदरीस कई, पर ही अहिड़ो मौजू आहे जो ता क़यामत खुटण वारो ई नाहे। मुंहिंजी मुराद हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जो हुस्नो जमाल आहे। मुंहिंजा मुसलमान भाइरो, अल्लाह ताला हिन कायनात में कमो पे सवाल अंबिया किराम अलैहिस्सलाम जन मबऊस फरमाया मोकलिया ऐं उन्हनि मझां हज़रत सैयदना यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम जन के हसीनो जमील बणाए करे मोकलियो। पर मुझा मुसलमान भाइरो जेको हुसन जेको जमाल हुजूर सैयदना मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन के अता कयो वयो, अहिड़ो हुस्न जमाल कंहिं ॿिए नबी खे अता न कयो वयो। मुझा मुसलमान भाइरो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जा सहाबी आहिनि हज़रत बर्रा बिन आज़िब रज़ियल्लाहु ताला अन्हु। उन्हनि खां पुछो वियो अकान वजहो रसूलिल्लाहि सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम मिसल सैफी, छा हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो चेहरो मुबारक तलवार जड़ो हुयो? पाण फरमायूं ला न तलवार जड़ो न हुयो, बल मिसलल कमर, बल्कि हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो चेहरो चोॾींहं जे चंड जड़ो हुयो। मुंहिंजा मुसलमान भाइरो अहिड़ी तरह बी हदीस में आयो हज़रत सैयदना जाबिर रज़ियल्लाहु ताला अन्हु रिवायत कनि था त हिक रात मां हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम सां गॾु हुयुमि। 14 जी रात हुई
मां केमल उन जोड़ीअ जे चंड खे ॾिसां कॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चेहरे खे ॾिसां त छा ही चंड वधीक ख़ूबसूरत आहे या रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो चेहरो वधीक ख़ूबसूरत आहे। पाण फरमाइनि था त मां इहो फ़ैसिलो कयो त ही चंड हुज़ूर जे मुक़ाबले में कुझु बि कोन्हे को। मुझा मुसलमान भाइरो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जा शायर मशहूर सहाबी हजरत हसन इब्न साबित रज़ियल्लाहु ताला अन्हु जे हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे शान में हुजूर जे हुस्न दे चंद अशआर पे लिखा व अहसनु मिनका लम तरकत ऐनी व अजमलु मिनका लम तलिद निसा। पाण फरमाइनि था त या रसूल अल्लाह तव्हां खां वधीक खूबसूरत मुंहिंजी अख कॾहिं इंसान न ॾिठो व अजमलु मिनका लम तलिद निसा ऐं तव्हां खां वधीक जमील कंहिं औरत ॼणियो ई कोन्हे को ख़ुलिक़त मुबर्रा मिन कुल्लि ऐबिन। फरमाइनि था या रसूल अल्लाह तव्हांखे हर ऐब खां बरी हर ऐब खां पाक पैदा कयो वियो आहे का अन्नका क़द ख़ुलिक़त कमा तशा। फरमाइनि था त या रसूल अल्लाह गोया के या रसूल अल्लाह ईअं महसूस थींदो आहे त अल्लाह ताला तव्हांखे तव्हांजी मर्ज़ी जे मुताबिक़ पैदा फरमायो आहे। मुझा मुसलमान भाइरो इहे सहाबी इन्हनि जे लाइ ईंदो आहे त जॾहिं इहे हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे मुबारक चेहरे खे ॾिसंदा हुया जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे चेहरे अनवार खे ॾिसंदा हुया त पंहिंजी अखियुनि खे हीअं हथ ॾेई करे पंहिंजी अखियुनि खे लिकाए छॾींदा हुया। पुछो वियो त छो लिकाईंदा आहियो? चवणु लॻा त मां इंज करे पंहिंजी अखियुनि खे लिकाईंदो आहियां मूंखे इहो ख़ौफ़ थींदो आहे त हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे हिन मुबारक चेहरे मां जेको नूर निकिरे थो इन नूर जे करे थी सके तो मां पंहिंजी हिन बसारत खां पंहिंजी अखियुनि खां ई महरूम थी वञा। मां इन ख़ौफ़ जे करे पंहिंजी अखियुनि खे इन हथनि सां लिकाए छॾींदो आहियां। मुंहिंजा मुसलमान भाइरो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी पैदा थिया हे त मशहूर वाक़ियो आहे। हज़रत हलीमा सादिया रज़ियल्लाहु ताला अन्हा बयान कनि थियूं त मां रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम के विलादत खां बाद में पहिरीं मर्तबो ॾिठो जीअं ई ॾिठो त हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम आराम में हुया। मां हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे आहिस्ते आहिस्ते क़रीब थियमि ऐं हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे मुबारक सीने ते हीअं हथ रखियमि त हुजूर अलैहिस्सलाम पंहिंजूं अखियूं खोलियूं ऐं मुस्कुराइण लॻा। फरमाईंदियूं ख़ुदा जो कसम जीअं ई हुजूर पंहिंजूं अखियूं खोलियूं त हुजूर जे अखियुनि मुबारकनि मां अहिड़ो हुस्न अहिड़ो नूर निकितो जेको आसमाननि ते फैलिजी वियो। मुझा मुसलमान भाइरो अहिड़ा हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम हसीनो जमील पैदा कया विया हर ऐब खां बरी पाक पैदा फरमाया विया। हज़रत शाह वलीउल्लाह मुहद्दिस देहलवी रहमतुल्लाह ताला अलैह बयान कनि था त मुंहिंजे वालिद मोहतरम के अक्सर बेशतर हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिंजी ज़ियारत थींदी हुई मां रसूलुल्लाह के अक्सर ख्वाब में ॾिसंदो हुयुमि। हिकु दफ़ो अर्ज़ करणु लॻा या रसूल अल्लाह असां ॿुधो आहे क़ुरान करीम जे अंदरि इहो वाक़ियो मौजूद आहे त जॾहिं मिस्र जे औरतुनि हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे ॾिठो त उन्हनि पंहिंजूं आङिरियूं कटे छॾियूं। या रसूल अल्लाह तव्हां सां इहो वाक़ियो कॾहिं बि पेश कोन आयो आहे कॾहिं बि अहिड़े क़िस्म जी का कहाणी असां न ॾिठी आहे कॾहिं बि तव्हांजो हुस्न जमाल ॾिसी करे कंहिं औरत या कंहिं मर्द कंहिं गुलाम कंहिं सहाबी पंहिंजूं आङिरियूं न आहिनि कटियूं। या रसूल अल्लाह ईअं छो हालांकि तव्हां ते हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खां वधीक ख़ूबसूरत आहियो तव्हांजो शान वधीक आहे तव्हांजो मर्तबो वधीक आहे। पाण फरमाइण लॻा त अल्लाह ताला पंहिंजी गैरत जे करे त मां अल्लाह ताला जो महबूब आहियां पंहिंजी गैरत जे करे अल्लाह ताला खे इहा गैरत इहो गवारा नथी करे त मूंखे को ॾिसे ऐं पंहिंजूं आङिरियूं कटे। अल्लाह ताला इन गैरत जे करे मुंहिंजो जेको हक़ीक़ी हुस्न आहे जेको मां हक़ हू हुस्न आहे उहो मुंहिंजो तव्हांजे दुनिया ते ज़ाहिर कयो ई कोन्हे वियो। मुझा मुसलमान भाइरो आला हज़रत अज़ीमुल बरकत फरमायो वो कमाले हुस्ने हुजूर है कि गुमाने नक्शे जहां नहीं यही फूल खार से दूर है यही शम्मा है कि धुआं नहीं। पाण फरमाइंदा हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो हुस्न अहिड़ो आहे ॿियो को बि हसीन हुजे त को न को शख़्स उनमें नुक्स कढंदो आहे को न को उनमें ऐब निकिरी ईंदो आहे। पाण फरमाइंदा रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम अहिड़ा हसीनो जमील आहिनि जो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम इन दुनिया में इहो तसव्वुर कयो ई नथो वञे त हुजूर में को ऐब निकिरी सघे थो।
अगते फरमाइन था यही फूल खार से दूर है चमता है जेका दुनियावी गुल आहिन गुलाब जा गुल इनन जी जेका शक्ल और सूरत आ इहा पे तमाम प्यारी आ इनन जी जेका खुशबू आ इहा पे तमाम प्यारी आ केतरे ही कमन में इस्तेमाल भी कया वेंदा आहिन पर चवंदा इनन में हिकड़ी शाख आ हिकड़ी खार आ हिकड़ी तार आ जेमे कंडा हुंदा आहिन ऐ उहा तार उहा शाख तकलीफ दे हुंदी आहे फरमाइंदा यही फूल खार से दूर है चवंदा रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम एड़ा तो गुल आहिन जेके हर उन कंडे का हर तकलीफ दे शय का महफूज और पाक आहिन ऐ आखिर में फरमायो यही शम्मा है के धुआं नहीं फरमाइंदा है जेका दुनियावी मेण बत्ती आ या मेण बत्ती अगर रात जो बार जे ते इनमें सनड़ो सनड़ो ही धुआं उनमो निकरंदो आ ये दुनियावी मेण बत्ती फरमाइंदा यही शम्मा है के धुआं नहीं फरमाइंदा रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम में जे चेहरे में उही रोशनी आ पर फरमाइंदा उन रोशनी में वो धुआं ना है जो उन मेण बत्ती जे अंदर हुंदो आ मुजा मुसलमान भाइरो रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम के एड़ो हसीनो जमील पैदा कयो आयो आहे अल्लाह ताला का दुआ है तो शाल रब करीम मो गुनहगार बदकार दी हाजिरी हम प्यारन भलारन दी हाजिरी पानी बारगाह में कबूल और मंजूर फरमाए व मा अलैना इल्लल बलागुल